अब्दुल गनी वल्द मीर मोहम्मद मंगरियो गोठे देहोड़ी मल्हार तड़ मंगरियो ने मीडिया को बताते हुए कहा कि मेरा भाई मोहम्मद खान वल्द मीर मोहम्मद मंगरियो 28वें रोजे से लापता हो गया है। हमने काफी तलाश की मगर नहीं मिला। हम आला हुकाम से अपील करते हैं कि मेहरबानी फरमाकर मेरे लापता भाई की तलाश में मेरी मदद की जाए। मजीद क्या कहना है सुनते हैं उनकी ज़बानी। मुझो नालो अब्दुल गनी ज़ात मंगरियो गोठ देहोड़ी मल्हार मंगरियो तड़ मुझो भा नालो मोहम्मद खान तकरीबन में 20 रोजे ते अमरकोट में लापता थो। असां संगत साथ बिरादर के गुजारिश कई है, जांच पड़ताल कई है, अज ताईं असांखे खबरचार न मिली है। उन खां बाद असांखे शक है सिर्फ़ 3 माण्हुनि ते, जेको हिकिड़ो नालो अब्दुल शकूर मंगरियो ढेबुड़ी ऐं ॿिया जे नाला आहिनि। हिकिड़ो हाजी हमीद नोड़ी, ॿियो हाजी अला बचायो जुड़ियो। उहे 3 माण्हू जंहिं ते असांजो शक आहे उहो ढेबुड़ी ताराणी रहंदड़ आहिनि। असांजो भाउ जेको आहे अगवा कयो वियो आहे। बराई महिरबानी अमलदारनि सां अपील आहे असांजी त असांजो भाउ बाज़ियाब करायो वञे। साईं असां थाणो केसर ते असां अपील कई आहे ऐं उते असां जेको आहे त पंहिंजी दरख़्वास्त ॾिनी आहे, उन्हनि खे इतला बि कयो आहे। अञा ताईं उतां बि न का जवाबु मिलियो आहे, न का ॿिए पासे मिलियो आहे। असांजो शक सिर्फ़ु 3 माण्हुनि ते आहे, जेको ही हामिद हाजी जुड़ियो शकूर मंगरियो मल्हार तड़, असांजो 3 माण्हुनि ते आहे। ऐं इन्हनि खां अलावा असांजो ॿियो को बि माण्हू न आहे। असां SSP थरपारकर सां अपील कयूं था रस वारनि खां त असांजो भाउ बाज़ियाब करायो वञे, असांखां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।